द इन्वेस्टिगेशन में मां जो मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त सिंध अंदरि हिन वक़्तु जेको स्ट्रीट क्राइम आहे उन सां गॾोगॾु क़बाइली जहिड़ा ऐं धाड़ियल जेको कल्चर आहे उहो जेको आहे त ॾींहों ॾींहुं ज़ोर वठंदो पियो वञे। अॼु बि बख्शापुर थाणे जी हद में ॾोहारियुनि पारां धाड़ियलनि पारां जेको आहे पुलिस जी मोबाइल मथां हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में 2 जेके पुलिस एहलकार आहिनि उहे शहीद थी विया आहिनि ऐं SHO समेत 4 एहलकार जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त वाक़े वारे हंधि जेके 2 सिपाही शहीद थिया, जंहिंमें हदू डोमकी ऐं साबिर डोमकी ॿुधाए पियो वञे त उन जा जेके वारिस आहिनि उहे DSP वटि पहुता ऐं हथियार खणी उते जेको आहे त हुननि DSP सां बि मुंहुं मारी कई त हिकु तरफ़ पुलिस ऑपरेशन त करे पई, पर हू जेको ऑपरेशन में नाकाम जेको आहे त वञनि था ऐं हू जेको आहे त धाड़ियलनि सां पाण जेको आहे त मुक़ाबिलो कंदा। जंहिंखां पोइ DSP पारां उन जे वारसनि खे जेको आहे त ॻाल्हियूं करण बैदि उतां जेको आहे त वापसि मोटायो। जंहिंखां पोइ जेका पुलिस आहे उहा हिन वक़्तु बि कचे वारे इलाइक़नि में मौजूदु आहे। हिकु तरफ़ IG सिंध गुलाम नबी मेमण पारां बि घोटकीअ जे रोंती वारे कचे ऐं उन सां गॾोगॾु कश्मीर वारे गेलपुर कचो ऐं मुख़्तलिफ़ जेके घोटकी ऐं कश्मीर ज़िले जा जेके कचा आहिनि उते जेको आहे त विज़िट बि कयो हुयो। जंहिंखां पोइ SSP कश्मीर ऐं घोटकी बि उनखे ब्रीफ कयो। जंहिंखां पोइ शिकारपुर जो जेको कचो आहे गड़ी तेगे वारो उते बि जेको आहे IG सिंध पारां दौरो कयो। जंहिंखां पोइ SSP शिकारपुर कैप्टन रिटायर्ड फैज़ान खे जेको आहे त उतां बदिली कयो वियो ऐं CPO रिपोर्ट करण जो चयो, पर हिन वक़्तु ताईं शिकारपुर में बि को बि जेको SSP आहे उहो मुक़ररु न कयो वियो आहे। ज़रियनि जो इहो चवणु आहे त ज़िलनि में हिन वक़्तु जेके बि SSP लॻनि पिया उहे सिफ़ारिश ते अचनि पिया, जेसिताईं उतां जो ज़िले जो उहिदेदार या जेकॾहिं कंहिं ज़िले जो को मिनिस्टर आहे या को MP आहे, जेसिताईं उहो NOC नथो ॾिए तेसिताईं जेके ऑफिसर आहिनि उहे मुक़ररु न पिया थियनि। हिन वक़्तु बि 4 खां 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर शिकारपुर में को बि SSP मुक़ररु न कयो आहे। ख़ासि करे कंदकोट ऐं कश्मीर वारे इलाइक़नि में धाड़ियल मुसलसल पुलिस मथां जेको आहे त फायर कनि पिया ऐं केतिरा ई जेके आहिनि पुलिस एहलकार शहीद बि थी चुका आहिनि। हिन महीने दौरान ही पुलिस ते जेको ॿियो हमिलो कयो आहे, जंहिंजे नतीजे में 2 पुलिस एहलकार बि शहीद थिया आहिनि। हिकु तरफ़ SSP कश्मीर इरफान समो इहो दावा करे पियो त कश्मीर वारे जेके कचो आहे उन में पुलिस पिकेट क़ाइमु कई वियूं आहिनि ऐं धाड़ियलनि खे टफ टाइम ॾिनो वेंदो ऐं ऑपरेशन कया वेंदा। IG सिंध बि दौरो कयो, जंहिंमें IG सिंध बि उन्हनि खे इहे हिदायतूं कयूं त कचे में फौरी तौर जेके आहिनि उहे ऑपरेशन करे धाड़ियलनि जो जेको ख़ात्मो आहे उहो कयो वञे। पर हिन वक़्तु ताईं पुलिस किथे बि असांखे नज़र न पई अचे त हू ऑपरेशन में कामयाबु वेंदा। अॼु बि जॾहिं पुलिस मोबाइल कचे वारे इलाइक़े में वई हिकु पिकेट ते जॾहिं उन्हनि जेको आहे त विज़िट करण जो सोचियो ऐं उते पहुता त धाड़ियलनि उन्हनि जे मथां सिधा फायर कया, जंहिंजे नतीजे में 2 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि। हिन वक़्तु सिंध अंदरि क्राइम जेको आहे वधंदो पियो वञे। ख़ासि करे फुल लुट जा जेके वाक़िया आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। ॼामशोरे में बि गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां शहरी जेको आहे त एहतिजाज कनि पिया त ॼामशोरे शहर अंदरि बदमनी आहे ऐं लाड़काणे ज़िले जी बि असीं ॻाल्हि कयूं। ख़ासि करे रतेदेरे शहर में बि जेके ॾोहनि जूं वारदातूं आहिनि उहे काफ़ी वधंदे असांखे नज़र अचनि पियूं। माण्हुनि जा जेके दुकान आहिनि उन्हनि खे खाटरणी उतां जेको आहे सामान चोरी कयो पियो वञे। उन्हनि जी जेका कैश रक़म आहे उहा बि चोर आसानी सां खणी वञनि था। हिकु तरफ़ पुलिस जेको आहे त ॾोहनि ते कंट्रोल नथी कराए सघे, ॿिए तरफ़ शहरी जेको आहे त सरापा एहतिजाज आहिनि। रतेदेरे शहर में बि सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां एहतिजाज कयो ऐं पुलिस ख़िलाफ़ु उन्हनि नारेबाज़ी कई। IG सिंध पारां गुज़िरियल 3 ॾींहंनि जे दौरे ते वियल हो, जंहिंमें सखर ऐं उन सां गॾोगॾु घोटकी शिकारपुर ऐं जेको आहे कश्मीर वारे इलाइक़नि जो जेको आहे हुन दौरो कयो। IG सिंध जीअं ई दौरो वापसि करे आयो त वरी जेको आहे त कश्मीर वारे इलाइक़े में हीउ जेको वाक़ियो आहे इहो पेश आयो आहे। हिकु तरफ़ पुलिस जदीद हथियार ख़रीद करण जो बि फ़ैसिलो कयो आहे ऐं जदीद जेके APCs जेके उन्हनि ख़रीद कयूं उन में बि जेको आहे त गोलियूं हिन वक़्तु क्रॉस थी वञनि थियूं, जंहिंजे करे बि पुलिस एहलकार शहीद थियनि था। ऐं हिकु तरफ़ पुलिस में जेके सिफ़ारिशूं ते ऑफिसर मुक़ररु थियनि था उनजे करे बि जेको ॾोहनि ते कंट्रोल नथो थी सघे। SSP त परे जी ॻाल्हि आहे, पर थाणे जो जेको SHO ऐं वॾो मुंशी आहे उहो बि सियासी आशीर्वाद सां या पैसा भरे थाणो वठे थो, जंहिंखां पोइ हू ॾोहनि ते कंट्रोल नथो कराए सघे। छाकाणि त 5 खां 8 लख रुपया हू थाणे ते जेको आहे त भरे करे पैसा भरे करे थाणो वठे थो, जंहिंखां पोइ ख़ासि करे मंशात या उन सां गॾोगॾु चोरियुनि जूं जेके वारदातूं आहिनि उहे वधनि पियूं। जॾहिं त मां खे इहो बि ॿुधायां त सिंध जे राजधानी कराची में बि कुझु अहिड़ा थाणा आहिनि जिन ते सियासी जेके सिफ़ारिशूं या जेके बाअसर माण्हू आहिनि
उहे एसएचओ लॻाइनि पिया, जंहिंखां पोइ ज़मीनुनि ते बि कब्ज़ा हिते कया पिया वञनि। उन्हनि सां गॾोगॾु जेका मंशियात आहे उहा बि कराची में उरूज ते आहे। सिर्फ़ु रोज़ानो जे बुनियाद ते एसएसपी इहा प्रेस रिलीज़ जारी कनि था त हू मंशियात जेको आहे त उन्हनि पकड़ी आहे। पोइ कंहिं केबिन वारे खे या कंहिं ॿिए माण्हूअ खे 5-8 जेको आहे त सुपारीअ जूं जेके थैलियूं आहिनि उहे उनजे अॻियां रखी ऐं उनखे जेको आहे त एफआईआर करे प्रेस रिलीज़ जारी कनि पिया ऐं सोशल मीडिया ते उहे ख़बरूं रखनि पिया त पुलिस जेके आहिनि त हीअ कार्रवाइयूं कयूं आहिनि। हिन वक़्तु असीं ॻाल्हि कंदासीं कश्मीर ज़िले जी जेकमाबाद जो जेको ब्यूरो चीफ आहे अज़हर गुल सरकी, उनखे असीं टेलीफोन ते जेको आहे त वठूं पिया ऐं उनखां मालूम कयूं था त कश्मीर शिकारपुर ऐं कंदकोट कश्मीर में आख़िर अमन अमान कीअं थींदो ऐं पुलिस ऑफिसर छा जेके आहिनि त कंट्रोल करण में जेको आहे त कामयाबु थींदा या न थींदा। इन सॼे मामले ते असांखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे जेकमाबाद जे सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ अज़हर गुल सरकी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अज़हर गुल साहब, इहो ॿुधाइजो त कश्मीर में अॼु बि पुलिस मथां धाड़ेलनि हमलो कयो आहे ऐं इरफान समो एसएसपी कश्मीर मुसलसल इहे दावा करे पियो त धाड़ेलनि ख़िलाफ़ उहे ऑपरेशन कनि पिया, पर हिन महीने दौरान ही पुलिस ते ॿियो हमलो आहे ऐं अॼु बि पुलिस जॾहिं पिकेट ते दौरे लाइ वई त धाड़ेलनि उन्हनि जे मथां हमलो कयो। ॾिसो अब्दुल ख़ालिक, कश्मीर ज़िले जी पुलिस जी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कंदव त हाणे वञी सूरत हाल इन आहे ॾोहारी पिया हमला कनि त पुलिस जो मोराल इहो पुलिस जे मथां ॾोहारी हमला कनि ऐं पुलिस जा जवान मारिजी वञनि ऐं पुलिस जा ऑफिसर जेके आहिनि इलाइक़े में उतां जो एसएचओ बख्शापुर उहो गश्त ते हुयो त उनजे मथां हमिलो कयो वियो। ॿ पुलिस एहलकार जेके आहिनि शहीद थी विया ऐं एसएचओ गुलमोहन महर ऐं हिकु ॿियो एहलकार जेको आहे उहो ज़ख़्मी थी पिया। अहिड़ी इहो चवण में का दिक़त कोन थी थिए त जॾहिं तव्हां पुलिस एहलकारनि खे भोतारनि जो दरबान बणाईंदव, उन्हनि खे पुलिस जो जवान न बणाईंदव त उन्हनि जी सलाहियत कहिड़ी रहंदी। ऐं जिते पुलिस जा जेके कमांडर आहिनि उहे सियासी सलाहियत कहिड़ी हूंदी, उहे कहिड़ो ॾोहारनि सां मुआनो अटकाईंदा। ऐं पुलिस वटि अॻ में ई हथियार जदीद हथियार आहे ऐं मां अॻ में बि गुज़ारिश करे चुको आहियां त पुलिस जा जेके हथियार आहिनि उहे लॻभॻि नाकारा हुअण जे क़रीब आहिनि। उन्हनि जी का एफिशिएंसी कोन्हे जो ॾोहारनि वटि मौजूदु जदीद हथियारनि सां हू मुहारो अटकाए सघे। पुलिस खे जेके बख़्तरबंद गाड़ियूं ॾिनियूं थियूं वञनि उन्हनि खां बि ॾोहारनि जूं गोलियूं क्रॉस करे उनमें अंदरि वेठल एहलकार शहीद थी था वञनि। त अहिड़ी सूरत हाल वटि कहिड़ी सलाहियत आहे ऐं पुलिस ते माण्हू कहिड़ो भरोसो करनि त उहे माण्हुनि जी जान ऐं माल अज़हर गुल साहब, पुलिस जा जेके आला ऑफिसर आहिनि उहे इहे दावा कनि पिया त जेके बख़्तरबंद हू ख़रीद कनि पिया त उनखे जेको आहे त जीतरीअ जी या किलाशनकोफ जी गोली नथी लॻी सघे, पर जॾहिं धाड़ेल बख़्तरबंद ते हमिलो कनि था त लांचर वग़ैरह जा जेको जदीद असुलो आहे उहो फायर कनि था, जंहिंजे करे बख़्तरबंद मां जेको उहो गोलो आहे उहो अंदरि क्रॉस थिए थो। इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? ॾिसो, जॾहिं उहे बख़्तरबंद गाॾियूं ख़रीद कयूं थियूं वञनि त उन बख़्तरबंद गाॾी जी महफ़ूज़ हुजण वारी सलाहियत खे बि त ज़रूरु चेक कयो ऐं उन पुलिस खाते खे ख़ासि करे असांजे उत्तर सिंध जे कचे में जेके इलाइक़ा आहिनि, कचे जा ज़िलनि में कचे जो एरिया अचे थो, कश्मीर कंदकोट आहे, घोटकी आहे, शिकारपुर आहे, सखर आहे, ख़ैरपुर आहे, इन्हनि ज़िलनि में कचे जो एरिया अचे थो त घटि में घटि उते अहिड़े क़िस्म जूं बख़्तरबंद मोकिलियूं वञनि जो उन्हनि पुलिस ऑफिसरनि खे बि ख़बर आहे, उन बख़्तरबंद गाॾियूं पास कंदड़ अथॉरिटीज़ खे बि ख़बर आहे त कचे में वेठल जेके धाड़ेल आहिनि उन्हनि वटि कहिड़े कहिड़े क़िस्म जा हथियार आहिनि। अॼुकल्ह जेको लांचर वारे हथियार जी ॻाल्हि कई थी वञे उहो त पके ते रहंदड़ ॾोहारनि वटि बि लांचर जहिड़ो हथियार आहे। उहे त हाणे सिर्फ़ु गोलियुनि जे वारे हथियार सां त उहे पंहिंजो ॾोहनि वारी दुनिया में कोन था रहनि न। ख़बर आहे सभिनी खे त लांचर जो गोलो बि इस्तेमालु थिए थो त उनजी एतिरी एफिशिएंसी रखी वञे उन बख़्तरबंद गाॾी जी प्लेटनि जी त जीअं उन मां कंहिं बि क़िस्म जो उहो लांचर जो गोलो जॾहिं बम प्रूफ गाॾियूं ठही सघनि थियूं ऐं ब्लड प्रूफ गाॾियूं ठही सघनि थियूं, जेके लग्जरियस गाॾियूं आहिनि उहे अहिड़े क़िस्म जूं ठही सघनि थियूं त ही पुलिस जूं जेके बख़्तरबंद गाॾियूं आहिनि उहे अहिड़ियूं नाकारा उहे उन्हनि खे पास करे ॾिनी वञनि त उन्हनि जी आख़िर टेस्ट कहिड़ी थी वरिती वञे। छा
सिर्फ़ु पिस्टल जी गोली उनको क्रॉस न कंदी, छा उनको क्रॉस न कंदी, त उहा सिर्फ़ु गोली जी लेवल ताणी उहा बख़्तरबंद कहिड़े कम जी हूंदी? शिकारपुर जो SSP बि 3 खां 4 ॾींहं थी विया आहिनि, उनखे जेको आहे उतां हटायो वियो आहे। उन्हनि जे मथां इहो इल्ज़ाम हो त सिपाही ऐं ASI लेवल जे माण्हुनि खे जेको आहे त उहो SHO लॻाए पियो। 3 खां 4 ॾींहं गुज़री विया आहिनि। शिकारपुर हिकु वॾो ज़िलो आहे, पर हिन वक़्त ताईं उते SSP मुक़ररु न आहे थियो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त सियासी पुठभराई जंहिं ऑफिसर खे हूंदी उहो ई शिकारपुर ज़िले में SSP लॻंदो। जैकमाबाद ज़िले तोड़े पूरे सिंध जे ज़िले मुख़्तलिफ़ ज़िलनि जी इहा हालत आहे, जेसि ताईं उतां जो जेकॾहिं को MP आहे या MNA या को वज़ीर आहे उहो जेसि ताईं NOC न ॾींदो तेसि ताईं ऑफिसर मुक़ररु नथा थियनि। इहा ॻाल्हि बि दुरुस्त आहे? जी बिल्कुलु, ॾिसो न, माज़ी में पंहिंजो कुझु सुठा ऑफिसर हिते रही विया जन रिपोर्ट्स सिंध गवर्नमेंट खे उमाणियूं ऐं वासेदार इदारनि खे रिपोर्ट्स उमाणियूं त हिते रहंदड़ जेके क़बीलाई सरदार आहिनि या जेके चङा मुड़ुस सॾिया था वञनि उहे ॾोहारियुनि जा भरिजियल आहिनि ऐं उहे जेसि ताणी न चाहींदा तेसि ताणी अमुन न थी सघंदो ऐं उहे बाअसर माण्हू आहिनि। उन्हनि रिपोर्ट्स मोकिलियूं ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जी रिपोर्ट्स मोकिलण जे पादाश में उन्हनि खे उतां बदिली कयो वियो ऐं उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जी ॼणा त सज़ा ॾिनी वई। ऐं हिते उहे ऑफिसर वाकई शिकारपुर में उहो ई टिकी सघे थो जेको उतां जे सियासी मुग़लनि जे ताबे हूंदो ऐं उतां उहे हुकुमनामा वठंदो ऐं उते जेके SHO जी बदिली मुक़ररी हूंदी उहा बि उन बंगलनि जी मर्ज़ी सां हूंदी। हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई गुज़िरियल SSP रिटायर्ड कैप्टन फैज़ान अली जी, त बिल्कुलु उन वटि उहा सलाहियत ई कोन हुई जेसि मां उहो महसूसु थी सघे त हू को पुलिस जो डिस्ट्रिक्ट कमांडर आहे ऐं हू हिन अहिड़े कचे जहिड़े ख़तरनाक एरिया रखंदड़ हिन ज़िले शिकारपुर जेको क़बीलाई पिंजोड़ में जकड़ियल आहे, जेको इंतिहाई ॾुखियो ज़िलो आहे, ॾोहारी कारवायूं जेके कचे में थियनि थियूं, उन खां अलावा हिन शहर हिकिड़े अहिड़ी जाइ ते मौजूदु आहे जेको ॿिनि पंहिंजो डिवीज़ननि जे विच बहितर उन जो हिर्स एतिरो त वधीक हो जो उते हुन पंहिंजो मामूली हेड कांस्टेबल ASI रेंक जे माण्हुनि खे थाणनि ते SHO लॻाए छॾियो। हुनजी अमन बजाए कलेक्शन तरफ़ जेका वधीक तवजो हुई ऐं हुन सॼे शिकारपुर जो बिगड़ियल अमुन खे अञा वधीक बदतरीन सूरत हाल तरफ़ धिके छॾियो। छो जो शिकारपुर जेके शाइराऊं आहिनि उहे बि हिन तरफ़ अचनि, लाड़कानी डिवीज़न जूं जेके क़ौमी शाइराऊं आहिनि उहे बि हिन तरफ़ अचनि त हुन क़ौमी शाइराऊं गैर महफ़ूज़ थी वियूं। कचे जी एरिया त पंहिंजे हंध ते रही, पर पके ते क़ौमी शाइराऊं बि गैर महफ़ूज़ थी वियूं ऐं ख़ुदि हुनजो जेको PRO या PSO जेको चइजे उहो जहाने लॻियो उन ते फायर थिया, उन खां फुर्त कई वई, हद थी वई त पुलिस जा पंहिंजा माण्हू उहे लुटजनि फुरजनि पिया त उहो माण्हू जंहिं वटि को तजुर्बो कोन हो उनखे हिते SSP लॻाए वियो ऐं उतां जी अवाम बिगड़ी करे एहतजाज कया, जंहिंखां पोइ उनखे उते हटायो त वियो आहे। पर साॻी ॻाल्हि उहो ई सुवाल पंहिंजी जाइ ते मौजूदु रहे थो त हिते ईमानदार ऑफिसर मुक़ररु करण जे लाइ उतां जे सियासी भोतारनि जी NOC घुर्बल हुजे थी। जेकॾहिं ज़ाहिर आहे जेके सियासी भोतार उहे कचे वारे माण्हुनि जा भरिजियल आहिनि, उहे इन जे करे उते कचे जे माण्हुनि जा भरिजियल आहिनि त कचे में वेठल जेके माण्हू आहिनि उते जेके पोलिंग स्टेशन थींदियूं आहिनि ऐं इलेक्शन में इहो ॿुधाइजो छा जेको आहे त जेके धाड़ेल आहिनि उन्हनि जे सरदारनि में हथ विधा वेंदा त छा ॾोहनि ते कंट्रोल थी सघे थो? बिल्कुलु काफ़ी हद ताणी उहो ॾोहारनि जे जेके सरदार आहिनि क़बीलाई उन्हनि में जेकॾहिं हथ विधा वञनि त यकीननि उन्हनि इलाइक़नि जे ॾोहारनि खे जेका ॿाहिरों सपोर्ट मिले थी त उहा उन्हनि जी ख़तमु थी वेंदी ऐं उहे ॾोहनि में काफ़ी हद ताणी। ताज़ो ई कंदकोट में प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत खे क़तल कयो वियो, उन्हनि जा जेके क़ातिल आहिनि उहे बि हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। सिंध जो जेको शऊर जो ई क़तल जेको आहे त चयो वियो ऐं पूरे सिंध में हिन वक़्त ताईं बि एहतजाज जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे, पर हिन वक़्त ताईं कश्मीर पुलिस डॉक्टर अजमल सावंत जा ई क़ातिल गिरफ़्तार न करे सघी, जॾहिं त 12 ॼणनि जे मथां FIR बि दाख़िल थियल आहे। अब्दुल ख़ालिक, कंदककोट कश्मीर ज़िले जी असां वरी ॻाल्हि कंदासीं त कश्मीर में पुलिस जी रिट हिन महिल 0 आहे। जंहिं ज़िले में ख़ुदि पुलिस वारा अगवा थी वञनि, जंहिं ज़िले में सदाई पुलिस जा जवान ऐं ऑफिसर शहीद थियनि, जंहिं ज़िले में पुलिस जे गश्ती पार्टियुनि जे मथां हमला थियनि त उन ज़िले में पुलिस जी रिट कहिड़ी हूंदी?
रिट त ज़ीरो इहा महसूस करे सघे ठीक थी है न। अजहर गुल साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण लाइ। जकमाबाद जे सन टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ अजहर गुल सरकीअ जूं अवी ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त कश्मीर ऐं शिकारपुर ज़िले में जेको आहे त हिन वक़्तु पुलिस जो जेको मोराल आहे उहो तमामु जेको आहे त कमज़ोर आहे। जॾहिं त हिन वक़्तु पुलिस जे मथां जेके हमला बि केतिरा थिया आहिनि ऐं केतिरा ई जेके पुलिस एहलकार उहे बि अगवा थिया आहिनि ऐं पुलिस हिन वक़्तु ॾोहनि ते कंट्रोल नाहे कराए सघी। जॾहिं त डॉक्टर अजमल सावंत जा जेके कातिल आहिनि जिन जे मथां FIR दाख़िल आहे उहे बि हिन वक़्तु पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। हिन वक़्तु असां प्रोग्राम में जेको आहे त जॉइन कयो आहे सिविल सोसाइटी जे अॻवान अब्दुल सत्तार बिरोई। अस्सलाम वालेकुम सर। सर इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु कश्मीर शिकारपुर ऐं जैकमाबाद ज़िले में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा तमामु ख़राबु आहे। पुलिस ॾोहनि ते कंट्रोल छो नथी कराए सघे? सर जा केतिरा ई कारण आहिनि। हिकु त सभ खां वॾी ॻाल्हि आहे त जेके हथियार आहिनि या जेको हुन वटि जेके ॿिया ज़रिया आहिनि जंहिंजे ज़रिए उन्हनि खे मालूमात थिए थी उहे जेके क्रिमिनल माण्हू आहिनि उन्हनि वटि उहे बहितरीन ऐं जदीद आहिनि। उहे इक्विपमेंट्स जेके आहिनि त पुलिस वटि न आहिनि। इन खां अलावा ॿियो हिन असांजे हिननि ज़िलनि में सियासी मदाख़लत बि तमामु घणी आहे। केतिरा पुलिस वारा आहे उहो हुननि जा वरी सियासी माण्हुनि वटि बि जेके आहिनि त हुननि जा जेके बॉडी गार्ड पुलिस वारा हुते ऐं घणी हुते तव्हांखे रोडनि ते ट्रकनि वारनि खे हिननि खे झलनि में इहे पुलिस वारा अगरा हूंदा उते न। पर इन खां हिकिड़ो ॿियो जेको ख़ासि मुंहिंजे ख़्याल में आहे उहो इहो आहे त पुलिस वारे जो मोराल डाउन थी वञे। हाणे हिते जेकॾहिं को बि घायल मारिजी वञे ऐं पुलिस वारे हथ में, अॻे जीअं हिकिड़ी ॻाल्हि हूंदी हुई त बाबा चोर मोह कुतो मोह, पर हाणे ईअं न आहे। हाणे त चोरनि जा बि जिरगा थियनि था। ताज़ो जैकमाबाद में हिकु जिरगो पुलिस वारा वरी एमनो भरे ॻाल्हाइनि साईं। माना ॿिन्ही माना ज़ाहिर आहे त गोली अचे थी, गोली खे अखि न आहे, उनखे हणण जे लाइ हे बि पंहिंजो करंदा त पोइ वरी भरदा वठनि था उन हिसाब सां। स्टेट जो फर्ज़ानो अब्दुल सत्तार साहब इहो ॿुधाइजो त ॾोहनि ते कंट्रोल इन करे बि नथो थी सघे जो उतां जी जेका पुलिस आहे उहा लोकल आहे ऐं हू जेकॾहिं धाड़ेलनि ख़िलाफ़ या चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई बि करे थी त वरी जेको आहे त जिरगा करे वरी उन्हनि ई पुलिस एहलकारनि ते ॾंड बि विधा पिया वञनि ऐं उहे ई जेके बोतार आहिनि जेके ॾोहारनि जी सपोर्ट कनि था उहे ई वरी इहे फ़ैसिला करे उन पुलिस वारनि ते जेको आहे त जिरगे में चटियूं था जेको आहे त हणनि। सही हुते स्टेट जो फर्ज़ु आहे न त उहे पंहिंजे उन अमले खे पुलिस खे उनखे तहफ़ुज़ ॾियनि। अहिड़ी के ॻाल्हियूं थियनि थियूं जेके पोइ इहे विच में जिरगा कराइनि था उन्हनि ते बि उन्हनि खे बि वठ पकड़ थिए बाबा अहिड़े नमूने सां ईअं छो थो थिए ऐं कराइनि उहे ई माण्हू था जेके सरपरस्त आहिनि उन्हनि जा उन्हनि ॿारनि जा। वरी महिरबानी अब्दुल सत्तार साहब प्रोग्राम में जॉइन करण लाइ। सिविल सोसाइटी जे अॻवान अब्दुल सत्तार बिरोई जी ॻाल्हि ॿुधी जंहिं हिकु वॾी पॉइंट जी जेका ॻाल्हि कई आहे त जेके पुलिस एहलकार ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवायूं कनि था त वरी उन्हनि जे मथां जिरगा थियनि था ऐं उहे ई सरदार जेके ॾोहारनि जी सपोर्ट कनि था ऐं उहे फ़ैसिला करे उन पुलिस एहलकारनि मथां चटियूं हणनि था। 50 खां 1 करोड़ जेके चोर मरनि था उन्हनि जो जेको आहे त जिरगो थिए थो जंहिंखां पोइ फ़ैसिला थियनि था ऐं फ़ैसिलनि में उन्हनि पुलिस एहलकारनि ते जेको आहे त इहे चटियूं हणी पियूं वञनि। ताज़ो ई जैकमाबाद में बि हिकु जेको आहे त फ़ैसिलो थियो जंहिंमें जेको आहे त 2 पुलिस एहलकारनि मथां जेको आहे त इहो ॾंढ विधो वियो त हुननि 2 जेको आहे चोरनि खे जेको आहे त मारियो। ॾिसजे इहो त सिंध में पुलिस जेको आहे त एतिरी कमज़ोर थी वई आहे या जेको कानून लागू कंदड़ इदारा उहे हिन वक़्त ताईं जेको आहे त सुजाग नथा थियनि। जॾहिं की पुलिस एहलकार कंहिं धाड़ेलनि ख़िलाफ़ या चोरनि ख़िलाफ़ कार्रवायूं कनि था त उन्हनि जी सपोर्ट नथी थिए। बहितर जेके उतां जा लोकल सरदार ऐं बोतार आहिनि उहे उन पुलिस एहलकारनि मथां जेको आहे त ॾंड विझनि था उन्हनि खां जेको आहे त चटियूं भरायूं पियूं आहिनि जंहिंजे करे बि जेके उतां जी लोकल पुलिस आहे उहा ख़ौफ़ वारी सूरत हाल में आहे छाकाणि त हू चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई नथा कनि। पुलिस खे घुरिजे त जेका उन्हनि जा साथी आहिनि या जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खे जेको आहे त हू सपोर्ट कनि ऐं कानून खे एतिरो मज़बूत कनि त जीअं जेके ॾोहारी आहिनि उहे जेको आहे त एतिरा ताक़तवर न बणिजनि। ऐं हिन वक़्तु पूरे सिंध में इहा सूरत हाल आहे त जेके ॾोहारी आहिनि उहे ताक़तवर बणिजी विया आहिनि। इन में कानून लागू कंदड़ इदारनि खे ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त को अहिड़ो कानून ठाहिनि या जेका अहिड़ी हिकमत अमली जोड़नि जंहिंमें जेको आहे त ॾोहारनि जो ख़ात्मो थी सघे। हिते वठूं था नंढड़ो ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था।
वेलकम बैक नाज़रीन। हिन वक़्तु ॻाल्हि कंदासीं त कंबर ज़िले जी कंबर में जेको आहे त अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे त ॾेर पंहिंजी भाॼाई ऐं संदसि धीअ खे जेको आहे त क़तलु कयो ऐं संदसि जेके ॿ धीअर आहिनि उहे ज़ख़्मी थी पियूं ऐं उनजो जेको पुटु आहे उहो ज़ख़्मी थी पियो। जॾहिं जेको आहे त उन गोलियूं हयूं, जंहिंखां पोइ जेको आहे त ॿिन्ही औरतुनि खे जेको आहे त ॻणती जोगी हालत में चांडका अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां इहा तस्दीक कई त जेके ही ॿ जेके औरतूं आहिनि इहे जेको आहे त मारिजी वियूं आहिनि, जॾहिं त संदसि जेके ॿ धीअर आहिनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि, जंहिंमें जेको आहे त साहिदा उर्फ़ बेबी ऐं संदसि जेका धीउ आहे अकीला ऐं उन सां गॾोगॾु अनिला जेका आहे उहा ज़ख़्मी थी पई, जंहिंखां पोइ जवाबदार आसानी सां फ़रार थी विया। इन सॼे मामले ते हिन वक़्तु असां टेलीफोन ते जेको आहे त राब्तो कयो आहे SSP कंबर शहदाद कोट सदाम ख़ासकेली सां। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर, अॼु कंबर में इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ॾेर पंहिंजी भाॼाई ऐं संदसि धीउ खे क़तलु कयो आहे। हिन वाक़िए जी हिन वक़्तु ताईं FIR दाख़िल थी आहे या न? जी ख़ालिक, बिल्कुलु इन्हनि जी FIR दाख़िल थी वई आहे। इन्हनि जे जेको ख़ातून हुई हिन जे भाउ जी मुदियत में FIR दाख़िल थी आहे। अॼु इहे कंबर कोर्ट में जो आया उन्हनि जो केस हुयो हरासमेंट जो, उन्हनि खां वापसी ते वञनि पिया। इहो कंबर बाईपास ते वाक़ियो पेश आयो। इमीडिएटली जीअं असांखे इतला मिलियो असां पुलिस पहुतासीं उते, ज़ख़्मियुनि खे लाड़काना मुंतक़िल कयोसीं। उनमां अनफॉर्चुनेटली जेके आहिनि हिकु माउ ऐं हिकु धीउ जेका आई उहा डेथ थी वई उन्हनि जी, ऐं उन्हनि खां पोइ जेका हिकु छोकिरी हुई उहा धकी हुई। इमीडिएटली असां DSP जी सरबराही में रेडिंग टीम मोकिलियोसीं ऐं रेड करायासीं जेके हिननि जा घर जो आहे हिते ई असांजे कंबर जी डिस्ट्रिक्ट में एरिया आहे। उन में असांखे हिकु मेन मुख्य जवाबदार जेको आहे उहो अरेस्ट थी चुको आहे, जेको हिन वक़्तु में पेश हुयो। ॿियनि जे लाइ बि हुननि ते रेड हलनि था पिया। सर, भूअड़ बिरादरी आहे, हीअ ॿुधाए पिया न उनजो जेको पुटु आहे उन बि जेको आहे त इहो बयानु ॾिनो आहे त संदसि चाचे पारां उनजी अमड़ ऐं भेण खे क़तलु कयो आहे, जॾहिं त ज़रियनि खां इहो बि मालूम थियो आहे त ॾेर मथां हेरासमेंट जो हिन केस दाख़िल कयो, जंहिंखां पोइ उन्हनि खे प्रेशराइज़ कयो ऐं औरत अॼु कोर्ट में इहो बयानु ॾियणु वई त उनजो ॾेर उनखे हिरासा न पियो करे। हू कोर्ट मां जॾहिं निकिरी त खेसि ख़बर हुई त हीअ उनखे क़तलु कंदा, उन रस्ते सां न वई, ॿिए रस्ते सां वञी रही हुई, त उते बि हथियारबंद बीठल हुया। त हिन वक़्तु जेको जवाबदार आहे मुख्य उहो हुन औरत जो ॾेर गिरफ़्तार कयो वियो आहे या को ॿियो? जी बिल्कुलु, जेका औरत आहे उन्हनि जो ॾेर ई आहे जिन हिननि ते मेन जेको मुख्य जवाबदार आहे उनजो अहमद अली नालो आहे, अहमद अली उहो मेन जवाबदार गिरफ़्तार थियो आहे। उन्हनि ई हिननि खे FIR वग़ैरह कया। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त हिननि जी हरासमेंट जी एप्लीकेशन ई हिन में तमामु जेके ॾेर आहे उन्हनि जे ख़िलाफ़ हुई, उहे तमामु पेश बि थिया हुआ। पेश थियण खां पोइ जेको आहे हे वाक़ियो पेश आयो जेॾी महिल वापसि पंहिंजी तरफ़ लाड़काणे वञी रहिया हुया। अच्छा सर, हिन जी रहाइश माना लाड़काणे में हूंदी, कंबर हाज़िरी ते आया? जी जी बिल्कुलु, हिननि जी रिहाइश जेका आहे उहा टेम्पररी लाड़काणे में आहे। इहा औरत जेका आहे तक़रीबन 5-8 साल पहिरियां जेका आहे शिफ्ट थी वई आहे लाड़काणा। बाक़ी असुल रिहाइशी जेके आहिनि उहे हितां बुअड़ ॻोठ आहे कंबर जो, उन्हनि जा आहिनि। असुल सर इहो छा मसइलो, प्रॉपर्टी जो मसइलो या संगावती तकरार? संगावती इशू रसनि था उन्हनि जो जेको आहे संगावती इशू ते जेको आहे। वॾी महिरबानी सर टेलीफोन ते जॉइन करण लाइ। SSP कंबर शहदाद कोट सदाम हुसैन ख़ासकेली जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो चवणु आहे त FIR जेका आहे उहा दाख़िल कई वई आहे। औरत जो जेको ॾेर आहे अहमद अली बोड़ उनखे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त हीउ जेको वाक़ियो आहे इहो संगावती तकरार तां औरत पंहिंजे धीअरुनि समेत कोर्ट आई हुई, जंहिंखां पोइ हू वापसि पंहिंजे घर लाड़काणे वञी रही त खेसि जेको आहे त रस्ते में हथियारबंदनि क़तलु कयो, जॾहिं त रहमत अली ऐं मीरल जेको बोड़ आहे उहो हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थियो, जॾहिं त मुख्य जवाबदार जेको अहमद अली आहे उहो गिरफ़्तार कयो आहे। हिन प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगीअ खे अॻे प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।